रहीम अस्सलाम वालेकुम जनाब मां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु सभिनी खां पहिरीं त तव्हां मुंहिंजे चैनल खे जिन दोस्तनि सब्सक्राइब कोन्हे कयो त प्लीज़ करे वठनि ऐं सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां हुनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। हाणे जनाब अॼोकी वीडियो स्पेशल उन्हनि जे लाइ जेके दोस्त मोबाइल में के टेक्स्ट खे कॉपी करे पाण वटि महफ़ूज़ करणु चाहिनि था त उहे उन्हनि जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उन जो अॼु रिव्यू आउं ॾींदुसि। जनाब जीअं त हूअं त खोड़ सारा सॉफ्टवेयर तव्हांखे मिली वेंदा, खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि तव्हां कॉपी करे पाण वटि महफ़ूज़ करे सघो था, पर हिन एप्लीकेशन जी ख़ुशूसियत इहा आहे त जेसि ताईं तव्हां उन कॉपी थियल टेक्स्ट खे डिलीट न कंदव तेसि ताईं उहो उन में मौजूदु रहंदो ऐं उनखे हमेशह तव्हां इस्तेमालु करे सघो था। उन जा खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। हाणे हलूं था एप्लीकेशन जी तरफ़। ईअं मूं तव्हांखे ॿुधायो जीअं ई एप्लीकेशन खे इंस्टॉल कंदव या मोबाइल में इंस्टॉल करे वठंदव त हिकिड़ो गोल सर्किल तव्हांजे डेस्कटॉप या ईअं खणी चइजे जेको मोबाइल स्क्रीन आहे उन ते ठही वेंदो, जंहिंखे तव्हां हीअ ॾिसी सघो था। हाणे इहो उन एप्लीकेशन जी मरहूम मिनत आहे। हाणे सपोज़ कयो असां कंहिं शइ खे हिते कॉपी करणु चाहियूं था। हाणे सपोज़ कयो आउं फेसबुक खोलियां थो जी जनाब ॾिसी सघो था। हीअ फेसबुक मूं वटि खुलियल आहे। इन मां कंहिं बि टेक्स्ट खे जेकॾहिं तव्हां कॉपी करे महफ़ूज़ करणु चाहियो था, हाणे सपोज़ कयो हीअ टेक्स्ट हिकिड़ो आहे, हिनखे आउं थोरी देरि जेकॾहिं क्लिक कंदुसि त हिते कॉपी टेक्स्ट जो जेको अची वियो आहे, हाणे हिनखे हीअ कॉपी टेक्स्ट मूं करे छॾियो। हाणे तव्हां ॾिसी सघो था हीअ कॉपी टेक्स्ट त थी वियो आहे, पर हाणे इहो किथे महफ़ूज़ थियो आहे त तव्हां हिन हीअ जेको गोल दाइरो जेको हिन ऐप जो ठहियो आहे हिनखे थोरो टच कंदव त तव्हां ॾिसी सघो था हीअ सॼो टेक्स्ट जेको ज़ाहिरी हो ऐं जेको पोयां बैकग्राउंड में बि हो उन सॼे खे कॉपी करे हिन पाण वटि रखियो आहे। हाणे हिन कॉपी करे जेको टेक्स्ट रखियो आहे उनखे बि तव्हां हिते ॾिसी सघो था, इनखे तव्हां शेयर बि करे सघो था, इनखे दुबारा हितां कॉपी करे किथे पेस्ट करणु चाहियो था त उहो बि करे सघो था, ऐं जेकॾहिं चाहियो त डिलीट बि करे सघो था। ऐं जेसि ताईं तव्हां डिलीट न कंदव तेसि ताईं इहो टेक्स्ट हिते महफ़ूज़ रहंदो। ऐं हिते हिकिड़ी तमामु सुठी एप्लीकेशन आहे जंहिंमें कंहिं बि टेक्स्ट खे तव्हां कंदव कॉपी उहो तव्हांजो हिते महफ़ूज़ थींदो वेंदो। पोइ जेसि ताईं तव्हां उनखे डिलीट नथा कयो तेसि ताईं उहो तव्हांजो टेक्स्ट जेको आहे महफ़ूज़ रहंदो। हाणे ईअं सपोज़ कयो हिकिड़ो ॿियो मिसाल आउं तव्हांखे ॾियणु चाहियां थो। हीअ टेक्स्ट आहे, हिनखे ऐं हिते थोरी देरि पुश कंदुसि त कॉपी टेक्स्ट जो जेको ऑप्शन अची वियो आहे हिनखे क्लिक कंदुसि। हिनखे क्लिक करण सां ई कॉपी थी वियो टेक्स्ट। हाणे हिनखे जेकॾहिं चेक करिणो आहे त वरी उनखे पुश कंदुसि, हल्को पुश कंदुसि। हीअ हल्को पुश कयो, हाणे तव्हां ॾिठो त जेको टेक्स्ट मथियूं ॾिसी सघो था इहो उन कॉपी करे पाण वटि महफ़ूज़ करे छॾियो आहे। हाणे इनखे तव्हां किथे बि यूज़ करे सघो था। हीअ फस्ट ऑप्शन जेको आहे हिन जो हीअ तव्हां ॾिसी सघो था, इन में सेव करे ॿी कंहिं जॻह ते या हिनखे एडिट करे सघो था। तव्हां इन में को अमेंडमेंट करे अॻियां करणु चाहियो था त उहो हिन में करे सघो था। हिन में एडिट जो ऑप्शन तव्हांखे मिलंदो, हिन में कॉपी जो ऑप्शन मिलंदो, हिन में शेयर जेकॾहिं करिणो आहे त तव्हां जीअं ई हिनखे क्लिक कंदो त खोड़ सारा ऐप खुली वेंदा, किथे शेयर करिणो आहे त इहो बि करे सघो था। तमामु बहितरीनु एप्लीकेशन हुई, मूंखे सुठी लॻी ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा एप्लीकेशन हर कंहिं मोबाइल में हुजणु खपे, छो त असांखे काफ़ी सारियूं शयूं कॉपी करणियूं पवंदियूं आहिनि, उनखे अॻियां पोइ पाण वटि महफ़ूज़ बि रखिणो पवंदो आहे ऐं उन में अमेंडमेंट करे अॻियां प्रोसेस बि करणियूं पवंदियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ हिकु बहितरीनु एप्लीकेशन आहे। हाणे उन डाउनलोड पंहिंजो इंस्टॉल करण जे लाइ हिन एप्लीकेशन जे बारे में तव्हांखे ॿुधाइण जे लाइ सभिनी खां पहिरीं त असां प्ले स्टोर खोलींदासीं। प्ले स्टोर खोले हिते सर्च बार में असां सर्च कंदासीं ऐं जनाब जीअं ई सर्च कंदो त सभिनी खां पहिरीं जेका फस्ट वन जेका एप्लीकेशन आहे इहा आहे कॉपी बबल जे नाले सां। इहा बहितरीनु हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंजे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हां पंहिंजे मोबाइल में ज़रूरु हुजणु खपे जेकॾहिं कॉपी टेक्स्ट करे पाण वटि महफ़ूज़ रखणु चाहियो था त। हाणे जी रेटिंग 4.2 जी आहे, 100 किलो माण्हुनि जेको आहे डाउनलोड कयो आहे। बहितरीनु एप्लीकेशन आहे, हिकिड़ो दफ़ो ज़रूरु हिनखे ट्राई कजो ऐं तव्हांखे करणु बि खपे। ऐं इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो, पर इन रिक्वेस्ट सां त तव्हां चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां हुनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। इन दुआ सां तव्हां खां इजाज़त वठंदो। अल्लाह तव्हांखे हमेशह आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।